दौलतपुर पुलिस SHO DSP इन्हनि जो पाण में सिर्फ़ु जहिड़ो हले पियो माल ते त जेको आहे सो असां हू चए मूंखे पैसा मिलनि, हू चए मूंखे पैसा मिलनि, पर नुक़सानु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु दौलतपुर जे अवाम ऐं उन जे आस पास जे ॻोठनि जो पियो थिए। छो त तव्हां ॾिसंदव त दौलतपुर में सरेआम जुआ जा अॾा, आइस जा अॾा, शराब जा अॾा ऐं उन खां अलावा जेके ही मैखाना आहिनि या जेके ॿियूं ओताकूं आहिनि, कुझु वॾेरनि जे माण्हुनि जूं, कुझु जेको आहे सो DSP जे माण्हुनि जूं, कुझु उन में तव्हांजे तसलसल सां तव्हांखे बि सच चवंदो हलां त उन में हिकु अधु सहाफ़ी बि मुलविस आहिनि जेके पाण खे सहाफ़ी बि सॾाईंदा, सोशल समाजी वर्कर बि सॾाईंदा। किथे न किथे को न को माण्हू मुलविस असांजे दौलतपुर जो अवाम बि आहे। असीं रुॻो ज़ोर जेको आहे सो हिनखे पिया ॾींदा हलूं हिनखे पुलिस खे। पुलिस त जो कमी आहे पैसा वठणु, पैसा खाइणु, पैसा विञाइणु, उन जे हिन तसलसल जे बक़ा इंसाम फोरम जे तसलसल सां असीं इहो चिता था ॾियूं DSP ऐं SHO खे त जॾहिं तेल जूं एजेंसियूं बंदि थी सघनि थियूं त ही मंशियात जा अॾा छो नथा बंदि थी सघनि। ऐं उन खां अलावा मां त पायां थो हिन 2 महीननि में घटि ख़ुदि वॾेरनि जा मोटर चोरी था थियनि, उन्हनि खे त वापसि मिलियो था वञनि, पर आम माण्हूअ जा जेके सोलर जा मोटर आहिनि, ट्यूबवेल जा मोटर आहिनि या उन्हनि जूं जेके चोरियूं थियनि थियूं, तव्हां दौलतपुर मां बि ॾिसो त चाबी चोरनि लाइ केतिरियूं गाॾियूं कायूं आहिनि, का बि हिकु वापसि न थी आहे। सकरनि में SHO असगर आवाणो गाॾियूं वापसि करायूं, पर दौलतपुर में अलाए छो जेका गाॾी वञे थी उहा वापसि नथी थिए। मां त इन में 100% पुलिस खे बि मुलविस थो कयां। उन सां गॾोगॾु असांजा जेके कारिंदा आहिनि, सहाफ़ी हुजनि, चाहे कामरेड हुजे या आम शहरी हुजे, जेको बि इन्हनि सां मुलविस आहे ऐं गॾु आहे, उहे सरपरस्ती सॼी जेको आहे सो वॾनि माण्हुनि जे अॻुवाणीअ में इहे जेके मंशियात जा अॾा बि हलनि पिया, चोरियूं कारियूं बि थियनि थियूं। पर असीं इन्हनि खे इहो अॼु ॿुधाइण था चाहियूं, या तव्हां भला पंहिंजा हथ मथे कयो, पोइ छॾियो असां कामरेडनि खे, असीं पंहिंजो पाण था ॾिसूं त हितां गाॾी था बीहारियूं, को काहे जे आहे, को माउ जो पुटु या पीउ जो पुटु आहे त गाॾी काहे। पर इहो सिधो सऊं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रुश्वतखोरी ऐं सिंध जे नौजवान नस्ल खे तबाह करिणो आहे त हू जेको आहे सो इन नशे में ऐं चोराकारीअ में फाथा पिया हुजनि, उन्हनि ते FIR थियनि। ऐं इहो बि त हिन मीडिया जे तसलसल जे सां चवंदो हलां त जॾहिं जेको चोर पकड़िजे थो उनखे छॾियो थो वञे, आम को माण्हू सोपारी खाए थो या को शराब जी बोतल आहे उनखे, त उनखे पकड़े उनखे FIR करे उन ते जेको आहे सो चालान कयो थो वञे। ऐं जेके खपाइनि पिया, असां निशानदही बि कई आहे पुलिस वारनि खे, ताज़ो हाणे DSP वटि निशानदही करे आया, पोइ बि उहो ब्लैकमेलिंग ते लही आया आहिनि। SHO चए थो मूंखे माल खपे, DSP चए थो मूंखे माल खपे। उन जो तव्हांखे ताज़ो मिसाल इहो ॾियां त दौलतपुर में जेके तेल जूं एजेंसियूं हलनि पियूं, हिननि जो ज़ोर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन्हनि ते आहे। भला उन्हनि में सिधो सो पैसा ॾेई वठनि था ऐं उन खां पोइ जेको आहे सो कारोबार कंदा, उन में माण्हू रोज़गार सां था आहिनि, नशो पतो त कोन्हे को। जे जो गवर्नमेंट खे नुक़सानु थो पहुचे, उन नुक़सान जे हिसाब सां असीं इहो ई चऊं था त बाबा जेके पहिरें SHO जी मंथली हूंदी, हाणे DSP जी बि मंथली थी वई आहे ऐं इहे पाण में विढ़नि पिया त भाउ जेको आहे सो एजेंसियूं बंदि कयो। असीं चवंदा ठीकु आहे, एजेंसियूं बंदि करायो था, भले असांखे को बि एतिराज़ु कोन्हे, छो त इन एजेंसी बंदि थियण सां सहाफ़ियुनि जो रोज़गार बि बंदि थी ईंदो, इहो सुठो आहे। बाक़ी जेको आहे त असांखे अमुन खपे, दौलतपुर में न चोरी थिए, न जेको आहे सो नशो हले, ऐं न ई को जेको आहे सो आइस जा अॾा हलनि। उन खां अलावा ही ॻोठनि में जेको आहे सो वञी पता आहिनि, आम ॻोठाणा बि जेका सो उन्हनि जा नौजवान जेको नस्ल आहे उहो बि जेको आहे सो हींअर नशे ते लही पियो आहे। इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॾोह असीं दौलतपुर पुलिस खे ॾींदासीं, पोइ उन में कहिड़ा बि हथ मुलविस हुजनि, छो न आउं हुजां, मूं ते बि जेको आहे सो केस कयो वञे। पर जेकी उन्हनि जी सरपरस्ती कंदा उन्हनि खे बि ॿधियो वञे, सोशल हुजे, समाजी हुजे, कामरेड हुजे, वॾेरो हुजे, वॾेरो माण्हू हुजे, उन्हनि ते बि FIR कई वञे त इनशाला इन दौलतपुर मां जेको आहे सो इहो नशे जो अॾा जेके आहिनि इहे बिल्कुलु ख़तमु थींदा। न त अॼु असीं बक़ा इंसाम फोरम जे प्लेटफार्म तां मुज़ाहिरो कयो आहे, उन ॾींहुं बि इहो ई चिता ॾिनो आहे हिन दौलतपुर पुलिस खे, न त असीं हिन रोडनि ते बि हूंदासीं, रस्तनि ते बि हूंदासीं, तव्हांजे थाणे जे अॻियां घेराव कंदासीं जेसीं ताईं आइस जा अॾा ऐं मंशा जा अॾा बंदि नथा कया वञनि ऐं दौलतपुर में अमन नथो करायो वञे। महिरबानी। चेयरमैन फ़कीर मुजीब तोलानी साहब बक़ा इंसानी फोरम जे प्लेटफॉर्म तां पूरी सिंध में मंशा जे ख़िलाफ़ु, मंशा जे अॾनि जे ख़िलाफ़ु मुज़ाहिरनि जो ऐलान कयो आहे।
पर उहो असां कराची प्रेस क्लब खां शुरू कयो, लाड़काणे में कल्ह थियो, अॼु दौलतपुर में थी रहियो आहे। ऐं इहो ई आहे त मंशा जे ख़िलाफ़ भरपूर कार्रवाई कई वञे। SHO साहिब कुझु ॾींहं अॻु कार्रवाई त कई, पर मंशात फरोज़ जे गिरफ़्तार कया, उन्हनि खे कुझु ॾेती लेती बाद आज़ादु कयो वियो। असां SHO साहिब खे चिताया था ॾियूं त जेके मंशात फरोज़ गिरफ़्तार कयो था उनखे मंशात समेत गिरफ़्तार करे उन्हनि खे चालान कयो वञे। ऐं ॿियो त दौलतपुर में जेके मंशा जा अॾा हाणे उहे ॻोठनि तरफ़ ट्रांसफ़र थी विया आहिनि। ॻोठनि में मेखाननि जे नाले ते उते भंग, चरस, अफ़ीम ऐं आइस हले पियो, सरियाम हले पियो। और सभिनीनि खे ख़बर आहे जेकॾहिं पुलिस पंहिंजी इन्वेस्टिगेशन कंदी त उन्हनि खे हर ॻोठ जी ख़बर पइजी वेंदी। इन लाइ SHO, DSP ऐं SSP खां मुतालबो था कयूं बक़ा इंसानी फोरम जे प्लेटफॉर्म ते त जल्द खां जल्द आइस ऐं ॿियनि मंशात फरोशनि ख़िलाफ़ु सख़्त खां सख़्तु कार्रवाई करे उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे। जी साईं, अॼु जो मंशा जे ख़िलाफ़ु असां पंहिंजो प्रोग्राम चालू कयो आहे मुज़ाहिरो बाब गुलनि खां वेंदे प्रेस क्लब ताईं। जेके दौलतपुर जे अंदरि मंशात जा अॾा आम थी चुका आहिनि, नौजवान नस्ल खे तबाह कयो पियो वञे। ऐं दौलतपुर में जुआ ऐं नशे जा जेके आदी थी चुका आहिनि, घणा माण्हू अक्सर करे तइलीम तबाह कई पई वञे। तइलीम तबाह करे नौजवान खे नशे जी तरफ़ लाथो पियो वञे। ऐं उन सां गॾोगॾु असां बक़ा इंसान फोरम जे तरफ़ां इहो ऐलान था कयूं, जी बि नौजवान खे आइस जे नशे खां छुटकारो खपे, उहो असां राब्तो करे ऐं उनखे असां कराची शिफ्ट कंदासीं। बक़ा इंसान फोरम जे तरफ़ां उनजो इलाजु कराईंदासीं। दौलतपुर में मंशा जादा, दौलतपुर जो अमन,